अस्सलामुअलैकुम दोस्तों, सिंधी गीतन जो मशहूर फनकार जलाल जोगी। फनकार जलाल जोगी केर आहे? फनकार जलाल जोगी किथां जो आहे? फनकार जलाल जोगी जो वालिद केर आहे? फनकार जलाल जोगी जा केतरा भाइर आहिनि? फनकार जलाल जोगी के केतरा पुट आहिनि? फनकार जलाल जोगी जो उस्ताद केर आहे? फनकार जलाल जोगी केतरा एल्बम कया? फनकार जलाल जोगी घणा दर्जा पढ़ियल आहे? फनकार जलाल जोगी ऐं मुमताज़ मौलाई जी दोस्ती छो ऐं छा जे करे ख़त्म थी? तफ़सीली ॻाल्हि ॿोल शुरू करण खां पहिरियां जेकॾहिं तव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आया आहियो त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटीअ बटन ते क्लिक करे ऐं नोटिफिकेशन ऑल करे छॾींदा। सब्सक्राइब करण सां अव्हां जो को बैलेंस कोन वेंदो, पर असांजी काफ़ी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियोज़ ॾिसण वटां मिलंदा। हलूं था पंहिंजे मेन टॉपिक तरफ़ त यकतारे ऐं चपड़ी जो बेताजो बादशाह फनकार जलाल जोगी फनकार जलाल जोगी फ़न जी दुनिया में 9 सालनि जी उमिरि में ही पैर रखियो। फनकार जलाल जोगी हिकु पुराणो सिंधी फनकार आहे। फनकार जलाल जोगी जलाल चांडे जे दौर जो फनकार आहे। पुराणे वक़्त में जलाल जोगी खे नंढो जलाल सॾियो वेंदो हो। फनकार जलाल जोगी जो तालुक़ अरड़ो ॻोठ आदि सां आहे ऐं हींअर जलाल जोगी रोहड़ी शहर में रिहाइश पज़ीर आहे। फनकार जलाल जोगी जो वालिद मिस्री ख़ान आहे। फनकार जलाल जोगी 3 भाइर हुआ ऐं आख़िरी जलाल जोगी हो। फनकार जलाल जोगी जो 3 नंबर भाउ याकूब बाजो वॼाईंदो हो ऐं उन वक़्त जो बहितरीन शाइर बि हो ऐं उन जी शाइरी मरहूम जलाल चांडियो बि ॻाईंदो हो। फनकार जलाल जोगी के 4 पुट ऐं 5 न्याणियूं आहिनि ऐं जलाल जोगी जे वॾे पुट जो नालो मुमताज़ आहे। जलाल जोगी जो उन वक़्तु मुमताज़ मौलाई भाइरनि जहिड़ो दोस्त हो, उन करे जलाल जोगी दोस्त मुमताज़ जो नालो पंहिंजे पुट ते रखियो। फनकार जलाल जोगी जो उस्ताद रसूल बख्श अबड़ो आहे ऐं सिंध जो बबर शेर फनकार जलाल चांडियो बि जलाल जोगी जो उस्ताद आहे। फनकार जलाल जोगी लॻभॻि हिन वक़्त ताईं 1000 एल्बम करे चुको आहे। फनकार जलाल जोगी जी तालीम प्राइमरी आहे। फनकार जलाल जोगी ते ॾुखनि जा पहाड़ तॾहिं किरिया जॾहिं अचानक वालिद मिस्री ख़ान वफ़ात करे वियो ऐं 2 महीननि बाद वॾो भाउ याकूब बि गुज़ारे वियो ऐं वरी ॿियो नंबर भाउ बि गुज़ारे वियो जलाल जोगी जो, ऐं उन खां पोइ जलाल जोगी जो चाचो बि गुज़ारे वियो। उन खां पोइ जलाल जोगी जो उन वक़्तु हिकु गीत काफ़ी मशहूरु थियो। दोस्तों, हिन तरह जा वधीक वीडियोज़ ॾिसण जे लाइ असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटीअ बटन ते क्लिक करे ऐं नोटिफिकेशन ऑल करे छॾींदा। मिलंदासीं नई वीडियो में, तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।